बस अॻिते ॿुध मुंहिंजे नबी करीम फरमायो आहे जेकॾहिं मुल्क में ॾुकार पए रात जो ॻोठ जे चइनी कुंडुनि ते सोमहणीअ खां पोइ बाग जो त ॾुकार ख़तम। अञा ॿुध नबी करीम जी ज़ात फरमाइनि था जेकॾहिं वबा जी बीमारी पवे, दस्तनि जी बीमारी, उल्टियुनि जी बीमारी, कैंसर जी बीमारी, ॻोठनि जा ॻोठ वठिजी वञनि, नबी से फरमाइनि था रात जे टाइम ते चइनी कुंडुनि ते गॾिजी ॻोठ वारा बाग जो बीमारी ख़तम। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेकॾहिं तव्हांजे ॻोठ खे बाहि लॻे, बाहि नथी विसामे त बाहि जे चौधारी कड़ो हणी बाग जो त बाहि विसामी वेंदी। हबीब फरमाइनि था जेकॾहिं को मिर्गीअ जो बीमार आहे, मिर्गीअ जी बीमारी नथी छॾेसि पई, डॉक्टर ला इलाज करे छॾियो आहे, रोज़ानो सुबुह जी निमाज़ खां पोइ 41 ॾिहाड़ा उन मिर्गीअ वारे जे कन में बाग जो त मिर्गीअ जी बीमारी ख़तम। नबी करीम फरमाइनि था जेकॾहिं रस्ते सां हलंदे हलंदे तुंहिंजे मथां का मुसीबत अची वञे, रस्तो भुलिजी वञई, मथां ई जाइ ते चढ़ी बाग ॾे, नबी करीम फरमाइनि था अञा बाग ॾे, ॿीहर बाग ॾे, टीहर बाग ॾे, टे बागूं मस पूरियूं कंदे को न को अलाह जो बानो तोखे बाह खां वठी रस्ते सां लॻाए छॾींदो। असां तॾहिं चवंदा आहियूं त जेकॾहिं क़बर में अज़ाब आहे त क़बर जे अज़ाब वारे ते बाग चवंदा आहियूं, बाग जे सदके अज़ाब टरी वेंदो। फ़ाइदो आहे नुक़सान आहे? चओ अल्हम्दुलिल्लाह फ़ाइदो आहे। अल्लाह तबारक व तआला जेको असांखे मसलक दीन नसीब कयो आहे उन में फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। हे औलिया अल्लाह जे मज़ारात जा, फैज़ जा मुनकिर, बांग जा मुनकिर, दुआ दुरूद जा मुनकिर, पर मुंहिंजा सोना इहे मसइला हाणे पैदा थिया आहिनि। हे कोड़ा 100 साल जा, 80 साल जा, 60 साल जा वेठा आहिनि, उनखे क़ुरान खणा पुछे अॻे बि आलम हुआ, कंहिं आलम झलियो कदा कंहिं बि आलम कोन झलियो। अड़े अॻे त ॻोठनि में बीमारी पवंदी हुई त माण्हू सलात पढ़ाईंदा, आओ या न, ओरब कोंदा हा, ढगी कोंदा हा, का मुजादा बकरी कोंदा हा, सलात पढ़ाईंदा हा, ख़ैरात कंदा हा, कोरो थाव खणी उन ते पाणी दम कंदा हा, मरीज़ खे पीआरींदा, मरीज़ चङो भलो थी वेंदो। आहे या न आहे? शेख शिबली चओ रहमतुल्लाह अलैह, ॾाढे चओ रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो वली हुआ। उहो थो चवे त मां बैतुल्लाह जे हज ते वयुसि, उते काबे जो तवाफ़ पियो कयां, माण्हू दुआऊं पिया पढ़नि, हिकिड़ो नौजवान हुआ, उहो वरी रुगो दुरूद पियो पढ़े, सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद, ॾाढे चओ सल्ले अला रसूलना सल्ले अला मुहम्मद। हज़रत शेख शिबली रहमतुल्लाह अलैह फरमायो, उन नौजवान खे मूं बाह खां वठी चयो त यार तवाफ़ जी दुआ जुदा जुदा है, पहरे भेरे में फलानी दुआ, ॿिए चक्कर में फलानी दुआ, टे चक्कर में फलानी दुआ, तवाफ़ कबो आहे त उहे दुआऊं पढ़बियूं आहिनि। ऐं तोखे ॾिसां थो दुआऊं नथियूं ॾाव अचनि, छा रुगो सलात थो पढ़ी? नौजवान चवंदो दुआऊं अचनि थियूं, जेको अचनि थियूं त उहे पढ़ न, दुरूद छो थो पढ़ी? चवे थो मां दुरूद इन जे करे पढ़ां थो जो मां दुरूद जो मोजज़ो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। शेख शिबली तो फरमास कहिड़ो मोजज़ो ॾिठी? कि मां ऐं मुंहिंजो बाबो काफ़िले में हुयासीं, हलंदे हलंदे सफ़र में काफ़िले में जबल बर्रमा गुज़र थियो, ओचितो मुंहिंजे बाबे खे पेट में सूर पियो, टिपहरीअ जो टाइम आहे, बाबे जी इलाज जी लाइ मूं वटि बि का शइ कान्हे, जबल हो छा कयां, एतिरो त शदीद सूर पियो आहे जो मुंहिंजो बाबो टिपहरी खां वठी करे सिज लथे ताईं तड़पी 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 सूर जी हालत में मरी वियो। पर मरण खां पोइ मूं ॾिठो त मुंहिंजे बाबे जी शकिल बि बदिलजी वई, रंग बि कारो थी वियुसि,
सूरत बि ख़राब थी वई। वो नौजवान सोचे मूंखे ॾाढी परेशानी थी आहे, हिकिड़ो बाबो मरी वियो, ॿियो शकिल फिरी वई, 3 नंबर में केरु पूराए, जबल में केरु हिन जो कांधी थिए, केरु ख़बर खणाए, केरु जनाज़ो पढ़ाए। ॾाढो पेशेमान हा, रोवा वेठो, रोई 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 बाबे जे मथां। आख़िरकार मूंखे निंड खणी वई आहे, जबल अख सां लॻी आहे। अञा जो ख्वाब में लहां, निंड में ॾिसां त 5 जवान आया हन, उन 5 मां हिकिड़ो अॻवान, 4 हुन जे पुठियां हन, मुंहिंजे बाबे जे मथां जी बीठा हन। उन मथां जेको अॻवान हो उन मुंहिंजे बाबे जे मुंहं तां कपिड़ो लाथो आहे। कपिड़े लाहिण खां बाद में पंहिंजो नूरानी हथ मुबारक मुंहिंजे बाबे जे मुंहं ते जो घुमायो। सुभान अल्लाह, जो कारो मुंहुं थी वियो हो, शक्ल बदिलजी वई। हथ घुमाइण खां पोइ ॾिसां त चोॾही जे चंड खां वधीक चिमके पियो। मूंखे यादि थी ॾिठुमि ख्वाब में, छा में ॾिठुमि सही, जागा त उहो जवान बराबरि मथां बीठो। मां पुछो, मां साईं तूं केरु आहे? मुंहिंजे बाबे जी शकिल खे सुधारियो थो वञी। मूंखे चई घबराए न, तुंहिंजे बाबे खे पूर्ण जे लाइ सुभाणे मुस्लमान घणा ई ईंदा। साईं आयो केरु? तव्हां हेॾी भलाई कयो था वञो, चओ था त पूर्ण लाइ माण्हू बि ईंदा, वरी हथ घुमायो अथव त मुंहिंजे बाबे जी शकिल बि नूरानी थी वई आहे। तारीफ़ करायो, वाक़ियत करायो। ऐं मुंहिंजे बाबे तां एतिरी महिरबानी छो कई अथव? उन जवान चयो, मुंहिंजो नालो मुहम्मद रसूलुल्लाह। तुंहिंजे बाबे खे गुनाहनि जे करे शकिल बदिलजी वई आहे, पर तुंहिंजो बाबो सांझीअ जे नमाज़ खां पोइ हिकिड़ी तस्बीह दुरूद जी मुंहिंजे मथां रोज़ानो पढ़ंदो हो। अॼु मरी वियो, हुनजी तस्बीह सलात जी मां वटि कान पहुती। मूंखे ख़बर पई त वीचारो गुज़ारे वियो आहे, पर गुनाहनि जे करे शकिल बि बदिलजी वई आहे। मां मुहम्मद करीम चयो, जेको मुते दुरूद पढ़े तंहिंजी शकिल कान बदिलबी ऐं उहो निधड़को कोन थींदो। मां मदीने मां हली आयो आहियां, तुंहिंजे बाबे ते दुरूद जे सदके हथ घुमायो अथमि, मुंहुं नूरानी आहे। ऐं दुरूद जे सदके माण्हू तुंहिंजे पीउ जो सुबुह जनाज़ो पढ़ंदा घबराए न। इहे चई पाण हलिया विया। उहो नौजवान थो चयो, शेख शिबली मां सुम्ही पियुसि। सुबुह जो उथियुसि, उभरंदे खां उतर खां ॾखिण खां ओलह खां हज़ारे माण्हुनि जा टोला अचनि पिया। सभु को चवे पियो त राति रसूलुल्लाह असांखे ज़ियारत कराई आहे। नबी साईं चयो आहे त मुंहिंजो महिमान झंग में सुतो पियो अथव, उनजो जनाज़ो जेको पढ़ंदो मां मुहम्मद उनजी शफ़ाअत फरमाईंदुसि। तुंहिंजो पीउ त को वॾो भाग वारो आहे जो असांखे हिकिड़े जे करे रसूलुल्लाह सभिनि खे दीदार करायो। और नौजवान खे तुंहिंजे पीउ जा भाग भला हल जो हिकिड़े जे करे सॼे राज खे ज़ियारत थी वई आहे। नौजवान थो चवे, मुंहिंजे बाबे जो धूमधाम सां जनाज़ो थियो, मुंहिंजे बाबे जो जनाज़ो पढ़ियऊं, कफ़न ॾिनऊं, गुस्ल ॾिनऊं, इज़त सां दफ़नायूं। ओ शेख शिबली, मूंखे दुआऊं अचनि थियूं पियूं, पर मां दुरूद जी बरकत ॾिसी आहे। उथंदे वेहंदे चवंदो हा, सल्ले अला मुहम्मद। जेकर हर जाइ ते मां दुरूद थो पढ़ां त मां दुरूद जो पंहिंजे अखियुनि सां मौजज़ो ॾिसियो वेठो आहे। अॼुकल्ह दुरूद ते लठ पई वई, सलात न पढ़ो, आज़ान खां अॻे न पढ़ो, अॻे कोन पढ़ंदा हुआ, तोखे कहिड़ी ख़बर त कोन पढ़ंदा हुआ। ख़ुदा जो कसम, हर दर्द की दवा है सल्ले अला मुहम्मद।